ज़ाल खे चयमि त दुआ कर नौकरी मिले। ज़ाल चयो मुंहिंजी दुआनि में जे एॾो असरु हुजे हा तो जहिड़ो मुड़ुसु थोरी मिले हा। मुर्शिद रात मूंखे मच्छर चक कयो, मूं बि धक हणी कढियोमांसि त मरी पियो। यार जॾहिं हुजे त सहन नथा त पोइ कनि छो था। अगर दुनिया मुल्हनि जे खिलाफ़ आहे त मां दुनिया जे खिलाफ़ आहियां। छो जो मुंहिंजो ऐं फलाणीअ जो निकाह मुल्हो पढ़ंदो, उन करे जेको मुल्हनि जो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन। जेके छोकरियूं चवंदियूं आहिनि पंहिंजी शिकिल ॾिठी अथई, अॼु उन्हनि जा गंजा मुड़ुस ॾिसी अंदर ई ठरी पवंदो आहे। सभिनि खां वधीक ख़ुशी मूंखे इन ॻाल्हि जी आहे, मूंसां गॾोगॾु मुंहिंजा यार बि चढ़ा आहिनि। आप अपना तारुफ करा दे। मासी रात पाड़े मां छोकरी भजी वई आहे ऐं पाड़े वारनि जो शक मूं ते आहे। हाणे हू मूंखे ॻोल्हनि पिया, मां लुकियो वेठो आहियां। बरोच जो ॿार रोई रोई थकिजी पियो। पीउ पुछियुसि अबा बस की तई? ॿार चयो न अबा साह पट वल रोसां। अल्लाह साईं सोन जहिड़ो यार ॾिनो आहे, भाग वारो आहियां सचो प्यार ॾिनो आहे। गॾु आहे त मूंखे ॿियो छा खपे। अगर दुनिया मुल्हनि जे खिलाफ़ आहे त मां दुनिया जे खिलाफ़ आहियां। छो जो मुंहिंजो ऐं फलाणीअ जो निकाह मुल्हो पढ़ंदो, उन करे जेको मुल्हनि जो दुश्मन उहो मुंहिंजो दुश्मन। मुर्शिद रात मूंखे मच्छर चक कयो, मूं बि धक हणी कढियोमांसि त मरी पियो। यार जॾहिं हुजे त सहन नथा त पोइ कनि छो था। साला सबना सुणा ससूं सबना हंज, कंहिंखे सालीअ मंझि अचे ज़ाइको ज़ाल जो। कोई अच्छा सा सूट दिखाइएगा। ये वाला? नहीं नहीं अंकल, इसके ऊपर वाला। अंकल ये लीजिए जी। बाय द वे आपकी एज क्या है? 19 साल। तो और आपकी? 18 साल। आपकी? जी 16 साल। वैसे आपकी एज क्या है? जी मैं 1 हफ्ता पहले ही पैदा हुआ हूँ, बस मजबूरियों की वजह से काम पे आना पड़ा। तोखे घोट बनाई दासे, तोखे मेहंदी लाई दासे, तोखे घोट बनाई दासे, तोखे मेहंदी लाई दासे। चाचन मामन सां गॾिजी असां झुमेर हणदासे। मुंहिंजो दादिलो अथव, मुंहिंजो दादिलो अथव। आहे चाचन जो प्यारो, पंहिंजे मामन जो प्यारो।